अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अभी ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़। मां ख़दीजा फ़ातिमा नज़र विझो था हिमल जी अपडेट ते। नाज़रीन, चौहर जमाली का इमरान कुंजाई जी रिपोर्ट मूजिब हाई स्कूल चौहर जमाली में 6 सेप्टेम्बर योम दिफ़ा के हवाले से मुख्तियार कार शहबंदर रशीद अहमद मेमर, TAO शहबंदर अब्दुल्ला मेमर, हेड मास्टर हारून चावड़ो, टीचर अजीम आखुन, अली नवाज मेमर ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी पाकिस्तान जिंदाबाद, पाक फ़ौज जिंदाबाद जा ज़ोरदार नारा हया विया। योम दिफ़ा जी रैली में मुक़ररीन योम दिफ़ा के हवाले से पाक फ़ौज जी अज़ीम कुर्बानी ते रोशनी विधी ऐं चयो त असांजी फ़ौज दुनिया जी वाहिद बहादुर फ़ौज आहे जे पंहिंजी जाननि जो नज़रानो ॾेई मुल्क जो झंडो बुलंद कयो। असीं पाक फ़ौज जी लासवाल कुर्बानी ते खेनि ख़राजी तहसीन पेश कयूं था।